लाहौर हाई कोर्ट शहरी जी दरख्वास्त ते हुकूमत के 1990 खां 2001 ताईं जी तोशाखाने जो रिकॉर्ड 7 ॾींहनि अंदरि पब्लिक करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। उन खां अॻु फेबरवरी में हुकूमत काबीना जे रिकॉर्ड खे ज़ाहिर करण जे पंहिंजे फ़ैसिले खां अदालत खे आगाह कयो, जंहिंखां पोइ 2002 खां 2022 ताईं जो तोशाखाने जो रिकॉर्ड आम कयो वियो हो। लाहौर हाई कोर्ट जे जस्टिस आसिम हफ़ीज़ गुज़िरियल हफ़्ते शहरी मुनीर अहमद जी दरख्वास्त ते ॿुधणी कई ऐं तोशाखाने जो रिकॉर्ड आम करण जो हुकुम ॾिनो। लाहौर हाई कोर्ट तोशाखाने जो 1990 खां 2001 ताईं जो रिकॉर्ड पब्लिक करण जो तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो, जंहिं में चयो वियो आहे त तोहफ़नि जे मालिक हुकूमत आहे। जस्टिस आसिम हफ़ीज़ अज़हर सिद्दीक़ एडवोकेट जी दरख्वास्त ते 11 सिफ़नि ते ॿधल तफ़सीली लिखत वारे फ़ैसिले में चयो त जेसिताईं खैन वठण जो तरीक़ो इख़्तियार नथो कयो वञे। फ़ैसिले में चयो वियो आहे त तोहफ़ा लिकाइण या उन जी अदायगी न करणु हिकु अहिड़ो ॾोह आहे जेको करप्शन खे जनमु ॾिए थो। जंहिंखे तोहफ़ो मिले थो उन्हनि खां इहा तवक़ा कई वेंदी आहे त हू रज़ाकाराना तौर ते उन जो ऐलान कनि। जेको न कंदो उन्हनि ख़िलाफ़ फ़ौजदारी कार्रवाई कई वेंदी।